टुनके रोड ते बीठा आहियूं। बरसाति शाम त हुई पर पहिरियां तकलीफ़ सां आहियूं। बरसाति में तमामु घणियूं असांखे तकलीफ़ूं आहियूं, पर बरसाति जे पवण सां हितां जे माण्हू तमामु मालवंद माण्हू ख़ुशि आहिनि। हिते ज़मीन में जबलनि में सेक अची वियो आहे, पाणी पाण चश्मा था निकिरनि। पाणी ॾिसो था वण केॾा सावा थी विया आहिनि। हीउ 10 साल सेक न ईंदो। ऐं हिते मालवंद माण्हू जेके हेॾा ॾिसंदव तव्हां वण सावा लॻा पिया आहिनि। हीअ हिन तरफ़ तव्हां ॾिसंदव, हिन तरफ़ तव्हां ॾिसंदव हीअ वण सावा लॻा पिया आहिनि। पोइ हिन तरफ़ हीअ वण माना हिते 10 साल ई गाहु रहंदो। ज़मीन ते 2 फुट सेक आहे। पहिरियां हिते माना 60-70 फुट ते मस पाणी निकिरंदो। हाणे हिते पाणीअ जो वॾो मसइलो हुयो, पाणीअ जो तमामु घणो वॾो मसइलो हुयो। ॾिसो था निकिरा गाहु तमामु घणा ॼण माण्हू मालवंद अचे हाणे हिन थर में हिन जबल में अची रहिया आहिनि ऐं तमामु वॾा ख़ुशि आहिनि। ॿाकरो माल हिते पालियो वञे थो, उठ हिते पालिया वञनि था। हीअ तव्हां चरा गाहु ॾिसंदा। हे बरसाति सां पहिरियों सम्झो ॾेई वई, पर हाणे माण्हुनि जो माल बि मुओ हुयो, पर हाणे इंशाअल्लाह ताला वॾो फ़ाइदो पवंदो। हीअ ॿेला थिया आहिनि। हिते तमामु घणी माखी बि थी आहे। पंजाब जी माखी बि आई आहे, सिंधी माखी माण्हू लाहिनि था। उहा तव्हांखे हिते रोड ते नज़र ईंदा विकिरो कंदे। पर हाणे तमामु घणो वॾो चढ़ागा थी विया। ऐं गवर्नमेंट बि हिकिड़ा कर्ज़ प्रोवाइड करे माण्हुनि खे, त जीअं माल धारनि, त जीअं ॿाकरो माल वधे। ॿाकरे माल सां मैशत बहितर थींदी मुल्क जी। ऐं हितां जा तमामु माना मालवंद माण्हू सां जितां मिलूं था तमामु वॾा ख़ुशि आहिनि। चवंदा हिते 10 साल गाहु न ईंदो, सेक न ईंदो। हीअ बरसाति जेकी पई न, अलाह ताला जी छा अलाह ताला जो कंदो आहे, उहो इंसान जे भलाई लाइ कंदो आहे। हाणे हिते फुट असांजे खोटराई कईसीं कंहिं कम जे लाइ, त उते सेक हुयो ऐं जबल में पाणी पाण हले थो। ईअं पहिरियां मालवंद माण्हू हितां हीअ इलाइक़ो छॾे लॾे विया। हाणे सभु मालवंद माण्हू आहिस्ते आहिस्ते माइग्रेशन करे वापसि था अचनि पंहिंजे माॻनि ते। पहिरियों ॾुकर, बरसाति खां वॾो हिते ॾुकर थी वियो ऐं हिते हितां जा माण्हू तमामु असांजी हाणे सिंध ख़ुशहाल थींदी। पर थोरो असांजी गवर्नमेंट खे ऐं DC साहिब खे रिक्वेस्ट आहे, हिते जेके डॉक्टर आहिनि लाइफ स्टॉक जा मोबाइल टीमूं हुते मोकिलनि, त जीअं ॿकरियुनि जो इलाजु कनि, त जीअं माल माण्हू ग़रीबनि जो न मरे। ऐं जेके माल जा डॉक्टर आहिनि उते उनखे में मेडिसन जी या खोटाई आहे, उहा प्रोवाइड कई वञे, त जीअं माल न मरे। तमामु बेहतरीन थी वियो आहे। तव्हांखे असां ॾेखारे थो साईं, हीअ सावक, हीअ चारा, इंशाअल्लाह ताला मुल्क जी हाणे मैशत बहितर थींदी।